सचो सतराम। साए विस्पत जी शुभ ॾींहं ते दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहब जिन जे 24 साला वरसी जे मौके ते उन साईं खे अॼु सिमरन कंदे उनजी ॻाल्हि यादि पवे थी त उनखे कंहिं खोटियो सिक्को ॾिनो ऐं खोटे सिके खे धरती में पूरे करे उन चयो त खोट खे ख़तम करे छॾियो, छाकाणि त खोट खुटियाईंदी आहे। जॾहिं खोट ख़तम त खोट ई ख़तम, इंसान वधंदो ई वधंदो रहंदो। सो सचे साईं जे नाले सां हर हिकु शल वधंदो वसंदो फलंदो ऐं फूलंदो रहे ऐं हर हिकु नाम ध्यान सां सिमरन सां जुड़ी करे सदाई अॻिते वधे ऐं वसे। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।